मेहड़ में मुख़्तलिफ़ NGOs तरतीब OCT सरसू साफ़को ॿियनि इदारनि खां 25 खां 30 लख कर्ज़ खणण बाद व्याज जा पैसा भरे न सघण ऐं NGOs जे ऑफिसरनि जे ज़ुल्म खां तंग अची 15 ॾींहं अॻु होटल हलाईंदड़ नौजवान मोहम्मद सोलंकी ख़ुदकुशी करे छॾी हुई। पर निजी NGO वारनि फ़ौती मोहम्मद सोलंकी जे माइटनि पोरियत मुख्तियार सोलंकी, हबीबुल्लाह नज़ीर सोलंकी, औरतुनि शबाना बख्तियार ऐं हाजियाणी सोलंकी ॿियनि जो जीअं जंजाल करे छॾियो आहे। मुख़्तलिफ़ NGOs ऑफिसर संदनि दर ते अची मूरे व्याज जे पैसनि वठण लाइ तंग कनि था, कंहिं धमकियूं ऐं दाबा ॾियनि था ऐं फ़ौती मोहम्मद सोलंकी जा लख रुपया भरे ॾियो न त अव्हां ते केस कराए गिरफ़्तार करे वेंदो। फ़ौती जे माइटनि मर्दनि औरतुनि मुख्तियार सोलंकी, हबीबुल्लाह नज़ीर सोलंकी, औरतुनि शबाना बख्तियार ऐं हाजियाणी सोलंकी मेहड़ में एहतजाज कंदे चयो त फ़ौती मोहम्मद सोलंकी असां खां धार रहंदो हुयो, हुन असां सां तालुक़ु न हुयो। जिन मुख़्तलिफ़ NGOs मां कर्ज़ कयो उन सां असांजो छा वञे। हुननि वज़ीर आला सिंध, IG सिंध, SSP दादू खां इंसाफ़ जी घुर कंदे मुतालबो कयो आहे त NGOs जे ऑफिसरनि जो आज़ार ऐं ॾाढ खां बचायो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।